गजल कॉमन में फ़लस्तीनी इसराइल पर रियासती हल बाबत कॉन्फ्रेंस पाकिस्तान जो फ़लस्तीन के UN जे मुकम्मल मेंबरशिप ॾियण जो मुतालबो। कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो त अमन लाइ बरियासती हल खां सिवाइ को रस्तो नाहे। अॼु गज़ा इंसानी हक़नि जे कानून जो क़ब्रिस्तान बणिजी चुको आहे। पाकिस्तान फ़लस्तीन जे हक़ ख़ुदरादीअ जी हिमायत जारी रखंदो। गजल कॉमन जे सेक्रेटरी जनरल जे विचोभर में चटातार अमन लाइ फ़लस्तीन मसइलो हल करणु पवंदो। मौजूदा तकरार ख़िते खे ग़ैर मुस्तक़िम करे रहियो आहे। हीउ क़दम अमल जोगे बरियासती हल लाइ सदन गजल ख़्वाहिश खे पूरो करण ॾांहुं अॻुभराई खे मुतहरिक करे सघे थो। सऊदी अरब जे वॾे वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान चवणु आहे त फ़लस्तीनी रियासत ठहण ताईं इसराइल सां लाॻापा क़ाइम ऐं उन खे तस्लीम करण जो सवाल ई पैदा नथो थिए। इसराइल फ़लस्तीन बहरान में बरियासती हल खे अमनी जामो पाराइण इलाक़ाई इस्तेहकाम जी कुंजी आहे। फ्रांस ऐं सऊदी अरब जी मेज़बानी में न्यूयॉर्क में शुरू थियल टिनि ॾींहनि वारी कॉन्फ्रेंस जो अमरीका ऐं इसराइल पारां बाइकॉट। भारत सिंध तास मुआहिदे के एक तरफ़े तौर ते ख़त्म नथो करे सघे। भारत जॾहिं बि ॻाल्हियूं करणु चाहे पाकिस्तान तयारु आहे। टिनि दरियाउनि ते असांजो हक़ आहे। पाणी जो रुख मोड़ियो पियो त क़बूल न कंदासीं। असां पाणी जो हिकु पुड़ो बि छॾण लाइ तयारु न आहियूं। पाणी जे मामले ते ट्राकड़ अदालत में पाकिस्तान जी पोज़ीशन बहितर आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनी जी क़यादत में पाक फ़ौज अमन लाइ कोशिशूं करे रही आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी न्यूयॉर्क में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो भारत तरफ़ां तकरारी बयाननि पर पाकिस्तान अलर्ट आहे। अमेरिकी वॾी वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात ऐं टेलीफोन राब्तो लाभाइतो रहियो। वापार ऐं टैरिफ बाबति बि ॻाल्हि ॿोल थी। ईंदड़ ॿिनि ॾींहनि में टैरिफ ते मुआहिदो तइ थी वेंदो। पीपल्स पार्टी सीनेटर शेरी रहमान जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीलियुनि बाबति तजवीज़नि खे रुॻो कागज़ी कार्रवाई जो हिसो न बणायो वञे। इन्वायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी जी इजाज़त बिना दावत लाइ NOC ॾिना विया। मौसमियाती तब्दीली बाबति पाकिस्तान खे पंहिंजो केस भरपूर तरीक़े सां विढ़णो आहे। हालाणी बसा चोरनि जी फारिग में घर ॿाहिरां सुतल पंजाबवासी पोरहित मारिजी वियो। ॻोठ छुटल सोलंगी भरिसां फारिग में शाह मोहम्मद लाशारी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी अस्पताल ते रस्ते में फ़ौत थी पियो। घरदड़ी शेर मोहम्मद भयो जो चवणु आहे त घर में ॿ चोर दाख़िल थिया। सुजाग थियण बाद दाहूं करण ते हथियारबंदनि फायरिंग करे शाह मोहम्मद खे गोलियूं खणी फ़रार थी विया। मदई जी वेझो ॻोठ मोहम्मद खान बुरड़ो में फुर दौरान हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो क़तल बुरड़ा स्टापट मस्दा मथां फारिग में बलूचिस्तान वासी ड्राइवर शाहनवाज़ बिरोही मारिजी वियो। मस्दा जे क्लीनर जो चवणु आहे त गाॾी न बीहारण तां जवाबदारनि फायरिंग करे ॾिनी। नतीजे में ड्राइवर मारिजी वियो। सेवण भरिसां भॻो टोड़ो जबल वटि मुसाफ़िर कोच कल्टी 2 ॼणा फ़ौत 20 खां वधीक ज़ख़्मी। बचा ॻोठ साम्हूं ईंदे साहिबे ते कोच में सां टकराइजण सबबि कल्टी थी पई। हादसे बाद फ़ौती जा लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिब मुसाफ़िर कोच कराची खां लाड़कानी वञी रही हुई त हादसो पेश आयो। वॾे वज़ीर मादली शाह जो DC जामशोरो खे हादसे जा शिकार मुसाफ़िरनि जी मदद करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त हाईवेज़ ते तेज़ रफ़्तारी इंसानी हयातूं ज़ाया थियण जो सबबु साबित थी रही आहे। घारे में बिजली जी लोड शेडिंग खिलाफ़ शटर बंद हड़ताल। घारो एक्शन कमेटी ऐं वापारियुनि जे सॾ ते शहर जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद। पेट्रोल पंप बंद रखिया पिया। शहरी अख़बारुनि जो चवणु आहे त डिघी लोड शेडिंग जीअं जंजाल करे छॾियो आहे। बिना जवाज़ लोड शेडिंग ख़त्म कई वञे।